क्यों तो बस स्टार्ट तो के वठण मुझा जानी दौल दमामन साईं दासे तो के वठण मुझा जानी दौल दमामन साईं दासे दौल दमामन साईं दासे चाचन मामन साईं दासे दौल दमामन साईं दासे चाचन मामन साईं दासे तो के वठण मुझा जानी दौल दमामन साईं दासे तो के वठण मुझा जानी दौल दमामन साईं दासे। अस्सलाम मेहरबानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदो। अदा तव्हां अॼु में त मां हिननि दोस्तनि प्यारनि भाइरनि जा लख थोरा शुक्र हिन टाइम ॾिनो ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जंहिं हिन असांजे प्यारे भाउ इमरान जमाली जो सॉन्ग ऐं भाऊवारनि जी ऐं कामरान जमाली जी आवाज़ जेका माशाल्लाह हिन वक़्तु पूरी सिंध में न पूरी दुनिया में माशाल्लाह गूंजे थी पई। सिंधी ॿोली जे जेको हिननि नाव मथे कयो आहे 2021 में माशाल्लाह तमामु बहितरीनु तव्हां ॾिसो था पाण ऐं साईं आवाज़ जेतिरो हिननि जी तारीफ़ कजे उहा तमामु घटि आहे। न साईं तव्हांजी वॾी महिरबानी माशाल्लाह बहितरीनु। पर का बि शइ अगरि हिन दुनिया में तकलीफ़ थिए थी पई न रब आलमीन आहे काइनात रब जो मालिक त साईं ठाहिण वारो हर शइ जो क़ादिर आहे। उन खां पोइ साईं हिन दुनिया में जेका इंसान प्रोडक्ट क्रिएट वरी करे थो कोई शइ ठाहे थो पियो हाणे माशाल्लाह कामरान जमाली ऐं इमरान जमाली जो आवाज़ तव्हां ॿुधो था। पर मुंहिंजी नज़र में मुंहिंजी सोच आई आहे त हिननि खे इन मुक़ाम ताईं पहुचाइण वारा हिननि जा वालिद साहब आहिनि। कोशिशि तव्हांजी त हीअ जेका आहे साईं जन जो आवाज़ माशाल्लाह गुलकार थिया हिन में तव्हांजी वॾी महिनत जो राज़ आहे। महिनत कंदा आहियूं बिल्कुलु अलाह जो फल ॾींदो आहे। को बि इंसानु हुजे जेको महिनत कंदो वञी करे महिनत जो फल ज़रूरु मिलंदो। बिल्कुलु सही बिल्कुलु। हाणे मां अदा तव्हां खां पुछणु चाहींदुमि तव्हांजो भला हे गायकी ॾे कीअं अचणु वग़ैरह थियो? गायकी ॾे मां नंढो हूंदो हुअमि उन टाइम मुंहिंजो शौक़ु हूंदो हुयो तक़रीबन 10-11 सालनि जो सही पोइ त ॻोठ में रहंदा हुआसीं असां। पोइ मूंखे शौक़ु हूंदो हुयो बाबा साईं खे चवंदो हुउमि मां राग सिखंदुमि। सही कॾहिं कावड़दा कॾहिं दफ़ो असां बि रोच माण्हू असां कहिड़ो कमु राग सां सही त बसि हिते ई ॻाल्हि शौक़ु उन्हनि खे महिनत इलाज कयोसीं। उन्हनि अची असांखे छॾियो आहे हिते शहर में उस्ताद फिदा हुसैन जमाली सही उन वटि पंहिंजो कमु वारो बि आहे उन वटि छॾियो। वरी बि उते उन मूंखे राग सिखायो उन मुक़ाम ते उन पुॼायो। पोइ शादी बि उन्हनि करायो मूंखे सही हिननि नंढा पैदा थिया। माशाल्लाह वरी हिन जी आवाज़ मां ॿुधा त मुंहिंजी हिन जी आवाज़ भला वरी हिन खे सेखारियो मुंहिंजो उहो बि नंढो तयारु थी वियो। ऐं हिननि खे फुकरा हिसाब ते छा ते असांजो फुकरा हिसाब आहे। पोइ दरगाह ॿुढल साईं दरगाह असां तालिब आहियूं। बहितरीनु ॿुढल साईं सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर तमामु सुठो गुज़रियो। उनजो लोडरनि में दरगाह उन जा तालिब आहियूं। बसि पोइ इहो रंग थो असांखे लॻो मालिक राज़ी थियो। वाह वाह तव्हां जहिड़ा आया न ॿाहिरि आयो तव्हांजा लख साईं कुर्बान मां दोस्तनि खे असां इन ॿुधायो। शइ जो लाइक़ु न आहियूं की तव्हां बंदि करे थो आया आहियो न ॿाहिरि मुल्क आया आहियो तव्हांजी महिरबानी। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां था जेका बि दोस्त मूंखे सुञाणनि था पिया तव्हांजी मोहबत आहे। मां 7 समुंड पार करे हिते आयुमि पाकिस्तान अहिड़ी गर्मी में रझां थो पियो तव्हांजे साम्हूं आहियां। न मां ॿुधायां मां जॾहिं इमरान और तव्हांजो इहो सॉन्ग ॿुधुमि वीडियो ॾिठुमि यकीन जो मुंहिंजी दिलि एतिरी बेताब थी मां पंहिंजा घोड़ा खोले छॾियमि त पंहिंजा दोस्तनि खे चयुमि त ख़ुदारा मूंखे मिलायो इमरान जमाली कामरान सां आवाज़ छो त माशाल्लाह तव्हांजो जेको टैलेंट आहे न टैलेंट कुदरती आहे उहा शइ आहे। तव्हांखे न मार्केटिंग जी ज़रूरत आहे न कंहिं ॿी शइ जी ज़रूरत आहे। तव्हां हिकिड़ी पंहिंजो ख़ुदाई जेका टैलेंट तव्हां ॾिसो था असां स्टूडियो स्टूडियो जे करे मां पंहिंजा आहियां वेंदा हुआसीं थर वेंदा हुआसीं नाज़ वेंदा हुआसीं तो किराया ख़र्चा करे मां पंहिंजे पुटनि खे चवंदो आहे जेतिरो थियो महिनत कयो कंहिंखे सताइण जी ज़रूरत बि न आहे। अलाह पाक महिनत जो फल ॾींदो अथव। बिल्कुलु सही ॾिसो न तव्हां हाणे एतिरो माशाल्लाह बहितरीनु गानो चयो ऐं मां पाण हिते वेठो आहियां दोस्त बेताब आहिनि। हिन वक़्तु दोस्त जेके ॾिसंदा हूंदा उहे सभु चवंदा हूंदा वाह साईं वाह छो त तव्हांजो उहो गानो आहे अदा सिर्फ़ु हिकिड़ो मख़सूस तबिके जे लाइ न आहे मख़सूस शइ न आहे। तव्हांजी टोन हुजे तव्हांजी शाइरी हुजे मां सलाम पेश कयां। ठीकु आहे हिन सॉन्ग में हाणे असां पंहिंजे प्यारे दोस्त
इमरान सां ॻाल्हाईंदा। इमरान भाउ तव्हां गायकी जे साईं जन तव्हांखे वठी आया, पर तव्हांजे अचण खां हिकिड़ो मूंखे ॿियो ॻाल्हि यादि अची त हूअं न त हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे साईं असांजा पुट इंजीनियर थियनि, डॉक्टर थियनि, हे कनि हो कनि, तव्हां भला हिननि खे पोइ गायकी खे कीअं तव्हांजो? बसि असां पाण फ़ुकरा आहियूं, असांजो कमु फ़ुकराई सां फ़क़ीरी सां दरगाहनि जी वास्ते सां, असांजो त असांजा पुट बि इहे फ़ुकरा थियनि। अमीर त हर को आहे, अलाह सभु खे ॾिए थो, उहो बि मानी खाइनि था, असां बि मानी खाऊं था। वाह वाह, अलाह जंहिंखे ॿुधायो आहे अलाह अञा उन्हनि खे ॿुधाईंदो। असांजा सुठा अमीर आहिनि पंहिंजे इलाइक़े जा, तमामु सुठो साथ कंदा आहिनि, इज़त ॾियनि था, उहे ई अमीर असांखे इज़त ॾियनि था। असांखे खपे इज़त, बिल्कुलु को बि कमु हुजे जंहिंमें इज़त हुजे त उहो अमीर आहे, इज़त खां मथे कुझु बि न आहे। तमामु बहितरीनु। हाणे असां प्यारो दोस्त इमरान जमाली अदा, तव्हां वटि ॿुधाइबो तव्हां पहिरियों सॉन्ग माना उहा ईअं गुनगुनाईंदो त साईं मां बि घर में पंहिंजे लेखे गुनगुनायां, पर तव्हां एज़ अ सिंगर तव्हां कहिड़ी उमिरि में? 2007 में पहिरीं कैसेट माना 2007 में। अच्छा माशाल्लाह, रिलीज़िंग माना जीअं अट में आई माना अची वई। सही माशाल्लाह अचण सां ई उहो ज़बरदस्त कामयाबु थी। तंहिंखां बाद वरी ॿ टे ॿिया थिया, वरी हाणे माशाल्लाह टेस्ट थिया। माशाल्लाह तव्हां मूंखे जंग लॻो था पिया, इहो ॿुधायो त उहो पहिरियों जेको तव्हांजो एल्बम हुयो उन महिल तव्हांजी उमिरि तक़रीबन केतिरी? उमिरि 2013 अञा मेरे 12 साल 13 साल। 12-13 साल। साईं 12-13 साल, तमामु बहितरीनु। हाणे तव्हांजो माशाल्लाह कामरान जमाली नंढो भाउ आहे। हे बि वरी 3 सालनि खां बाद वरी हिन जो कैसेट कयो। अच्छा, उहो कैसेट हिन जो वॾो हलियो, उन जो कलाम हिकिड़ो हुयो, ॾे कबूतर ॾोटड़ी वञे कबूतर यार ॾे, ॿियो वरी मशहूरु आहे कलाम हो, काल किती में जानी ॾे वञ लॻी हूंदी नानी ॾे, नानी किती शैतानी वञ चुका वञ, उहो बि मशहूरु थियो। हे हिकिड़े कैसेट आहे। तमामु बहितरीनु। ओए सफ़ा नंढो हूंदो हो, 7 सालनि जे एज में। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीनु साईं, अलाह हिननि खे अञा कामयाबु करे। हाणे असांजे दोस्तनि खे फरमाइश अगरि मां चवां जिते तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त तव्हां अॻ में अदा भाऊ खे मां गुज़ारिश कंदुमि तव्हांजी आवाज़ थोरी अगरि तव्हां ॻाईंदा आहियो? हा हा बिल्कुलु। शर्म कनू नहीं अर्ज करेगा, तेरे हुस्न का चोर जरूर न दिल बस मैंने न दिल बस तेरे, दिल लगी गई मैं मजबूरा, भली कर टोटे टुकड़े खड़ा हाजिर में हजूरा, गुलाम फरीदा थी मशहूर गयो से कि आँखा में बेकसूर, वो सजन जो सदमो खुदा के खेदे ना सखा पुछी ॾिस, किथे हू रहे थो किथे मां रहा थो, वफ़ादार जानी तंहिंखां छॾे ना सखा पुछी ॾिस। सुठो करे छॾियो। जी अदा। जवानीअ में कंहिंजी जोड़ी छिॼे न सखा पुछी ॾिस। वाह भाई तव्हांजो बि आवाज़ घटि। अच्छा त इहा महफ़िल हूंदा आहिनि ओजागा डेली मिसाल अलाह जी महिरबानी सां गानो हलियो आहे, डेली महफ़िल आहिनि। हाणे तुंहिंजे रेडियो वारे फ़ोन कयो कल्ह लाड़काणे पाकिस्तान वारे थी मां हल फलाणे टाइम कोन्हे को ईंदासीं, बिल्कुलु ड्यूटी ईंदासीं सभई, हे त तव्हां त असां वटि कई आहे न न साईं, जहिड़ो बि असांजो हाल मुंहिंजो मां जॾहिं को इहो तव्हांजो ॿुधमि भाउ जो तव्हांजो कलाम
ईअं सम्झो त मुंहिंजो बस न हले पेरनि उघाड़े डुकंदो अचां अलाह ताला ख़ुशि कंदो अलाह तव्हांखे ईअं दर्स ॾींदो अलाह तव्हां ऐं अदा जीअं त सोशल मीडिया डिजिटल मीडिया जो दौरु आहे ॿुधो पिया कॉल जो बिजी करे जीअं त साईं सोशल मीडिया जो दौरु आहे जो हर कंहिं वटि मोबाइल आहे घर में एतिरियूं टीवियूं न आहिनि जेतिरियूं हाणे मोबाइल अची वियो आहे ऐं हर माण्हू ताईं एक्सेस आहे तव्हांजो माशाल्लाह हे गानो ईअं सम्झो त घर घर न माण्हू माण्हू वॼे थो पियो ऐं ॿुधनि था पिया त असांजे प्यारे दोस्त इमरान जमाली हिन जो पंहिंजो ऑफिशियल चैनल आहे यूट्यूब ते सिंगर इमरान जमाली वीडियो सॉन्ग तव्हां हुनखे ज़रूरु अदा फॉलो कयो सब्सक्राइब कयो हुनखे ज़रूरु कजो इहा तव्हांखे पंहिंजी मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तव्हां सभिनी खे ऐं मां तव्हां हिन भाऊ जो लिंक जेको आहे इहो सब्सक्रिप्शन में बि शेयर कंदुमि पर हुन सां गॾोगॾु छड़ो यूट्यूब न अदा हिन जो फेसबुक पेज बि आहे ऐं इनशाला जल्द उहो तव्हां ॾिसंदो मोनिटाइज़ बि थी वेंदो अदा इहा शइ करण जो ॻाल्हि प्रमोशन मां हिन जे करे कंदो आहियां त ॾिसो हिन गर्मी में हिन हर को इंसान महिनत करे थो पियो ऐं मां तव्हांखे हिकु ई गुज़ारिश कंदो रहंदो आहियां त भाउ मुंहिंजा अलाह कंहिंखे अगरि नवाज़े थो पियो न तव्हां पोइ हिनखे ॾियण बि शुरू कयो कंहिंजा अगरि तव्हां कंहिंखे फाइनेंशियली सपोर्ट नथा करे सघो न त हुननि खे लफ़्ज़नि में मोरली सपोर्ट कयो त उहो अॻिते वधनि त इहो ई मक़सदु हूंदो आहे त फुड़ी फुड़ी करे तलाउ थींदो आहे मां अकेलो ज़फ़र भुट्टो न थियो आहियां या इमरान जमाली मां चलो इहे तव्हांजी मोहबत आहे तव्हांजो प्यारु आहे इन जे करे असां हिन मुक़ाम ते पहुता आहियूं ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे शेयर बि कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी हाणे ताईं असां इमरान जमाली खां पुछंदासीं अदा त भाउ मुंहिंजा माना हिकिड़े माण्हू जो न कमु हूंदो आहे ॿिए जो हूंदो आहे पैशन ऐं जेका सिंगिंग आहे गायकी आहे इहा दिलि सां निकिरंदी आहे दिलि सां ठीकु आहे त हाणे मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि अगरि तव्हां उहो पंहिंजो पहिरियों गानो ॻायो तमामु बहितरीन हाणे मूंखे हिन गाने ते यादि आयो भला इहो कंहिंखे यादि करे तव्हां इहो गानो ॻायो या हाँ बस स्कूल जो दौर हुयो उनते सही। पढ़ी पिया उनते भी कलम आयो तमामु बहितरीन तमामु बहितरीन ऐं साईं तव्हां माशाल्लाह हाणे जे ॻायो था पिया इहे सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं माण्हू काफ़ी यानी कॉन्टेंट बि ॿिए जो खणी शेयर करनि था पिया त मां उन दोस्तनि खे गुज़ारिश इहा कंदुमि अदा माशाल्लाह तव्हां ॾिसो हे भाउ महिनत करनि था पिया हा पंहिंजी कमाई ठीकु आहे। पंहिंजी कमाई त मां तव्हांखे स्टूडियो बि सॼो घुमाईंदुमि हिननि जो ऐं तव्हां ॾिसो था पघर मां पाण पघरनि में हिते वेठो आहियां त माशाल्लाह जीअं महिनत करनि था तीअं साईं चवंदा न त महिनत मज़दूर जी जेका मज़दूरी आहे हुनजो पघर सुकण खां हथ में ॾिजी वञे ईअं न थिए त हा वाह हुनजी महिनत गायका वञे हली हे बि भाउ हिते महिनत करनि था ॻाइनि था पिया ठीकु आहे त तव्हां बि साईं थोरो हिननि जो जेको कॉन्टेंट या हिननि जा सॉन्ग्स वग़ैरह आहिनि हिननि जो पंहिंजे पेज ते पई आहे उहा शेयर करे था सघो पर बराए महिरबानी डाउनलोड करे हिकिड़े क़िस्म जी इहा बि चोरी अथव इहा मां सिर्फ़ु हिननि दोस्तनि हे मां सां गॾु वेठा आहिनि हिननि जे करे बि चवां थो पर ॿिया बि काफ़ी जेके बि असांजा सिंध जा आर्टिस्ट आहिनि तव्हां पाण ॾिसी था सघो त हुननि सां ठीकु आहे माशाल्लाह हिकिड़ो वक़्तु हले थो पियो पर
आख़िर में छा आहे त हिन जी का गवर्नमेंट नौकरी न आहे, न का पेंशन न आहे, न का ॿी शइ आहे। जेको कुझु आहे अॼुकल्ह सोशल मीडिया ते कॉन्टेंट हले थो, बराए महिरबानी तव्हां हिननि खां इजाज़त वठो। अगरि इजाज़त नथा वठो त बराए महिरबानी हिन जो कॉन्टेंट चोरी करे पंहिंजे पेजिस ऐं चैनल्स ते न लाइ। हाणे ॾिसो मां बि त हिते हली महिनत करे आयो आहियां न, मां बि हिननि सां गॾु वेठो आहियां। हिन खे गुज़ारिश कयमि, हे एतिरा बहितरीनु माण्हू अथव, तव्हां हिननि खे रिक्वेस्ट कयो, तव्हां सां हे मिलंदा जुड़ंदा। जीअं मूंखे टाइम ॾिनो आहे त लख हिकु दफ़ो तव्हां भाइरनि जी महिरबानी, तव्हां पाण बि अची था सघो या हिननि खे घुराए था सघो। हिन जो मां जेके हिन जो मैनेजर आहे हुननि जो कॉन्टेक्ट नंबर शेयर कंदुमि, तव्हां हिननि जा प्रोग्राम वग़ैरह अरेंज करे था सघो। हे दोस्त हाज़िर थी वेंदा। जीअं मां हिन मुंहिंजे लाइ त हे ख़ासि आहिनि साईं, ॿुधव मुंहिंजे लाइ एॾा ख़ासि आहिनि, एॾा ख़ासि आहिनि। मां सॼा कम छॾे करे, काफ़ी दोस्त अॻुड़े चवनि पिया साईं तव्हांजो ॿियनि मीटअप हुयो खैरपुर में, हेॾी होॾे वरी हेॾे विया हलिया। मां चयो आहे मुंहिंजी दिलि खे ख़बर आहे मां काॾे थो वञा, तव्हांजी मोहबत में कोई सोचींदो आहियां। त हाणे साईं कामरान जमाली मां गुज़ारिश कंदुमि थोरो तव्हांजी आवाज़। कबूतर डोटड़ी वञ कबूतर यार ने मुझा नीजा ओरे कबूतर डोटड़ी वञ कबूतर यार ने मुझा नीजा और रात तीन मेहमान प्रिया जो, और रात तीन मेहमान प्रिया जो तेरा नीजा पड़ेगा रे कबूतर डोटड़ी वञ कबूतर यार रे मुझा नीजा वाह 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 माशाल्लाह। ये जो बचपन जो कलाम अॻे में तव्हां ॿुधायो, सही माना उनखे 70 सालनि जो हुयो, उनखे हुनजे उनखे बि ऑडियो जो दौर हूंदो, केसर जो नाज़ कंपनी कयोसीं, तमामु मशहूरु थी वियो। तमामु बहितरीनु। हाणे मूंखे इहो ॿुधायो तव्हां माशाल्लाह हे जेको हाणे तव्हांजो सॉन्ग माशाल्लाह हिट बि आहे, न पाकिस्तान में न पूरी दुनिया में हिट थियो आहे। ठीकु आहे, तव्हां जॾहिं ठाहियो पिया तव्हांखे हुयो ज़हन में इहो त इहो हिकिड़ो कोशिशि हूंदी आहे इंसान जी, पर पहिरियों त कंहिंखे ख़बर न हूंदो त अॻिते छा थींदो। छा थियो। इहे जो ख़बर कंहिं हुजे त माण्हू लॻे अहिड़ा कमु करे बि न। सही हे त कोशिशि जो कमु हुयो। बहरहाल इहो की असां सॉन्ग ॻायोसीं, जा पहिरियों अॻु में सॉन्ग ॻायोसीं, राति हिकिड़ी रही मिंट में तयारी थी। मां जीअं कयुमि त हिन खे इहो गानो हलंदो। अच्छा साल पूरो न हलियो, कशिश ते हलायोसीं, साल पूरो न हलियो, वरी माण्हुनि जे ज़हन में अची वियो साल खां बाद उहो गानो एॾो हलियो जो हद खां ॿाहिरि। वरी हे गानो जेको कयूं पिया असां, मां हिन खे चयो हिन में बि लॻी सुठो हुयो, मां लफ़्ज़ बि भला लॻो बि कलाम आहे। 3 चकर मां हिन खे वोकल ॿीहर करायो वरी। अच्छा मूंखे न वणे पियो, वरी मां कढी छॾे पास। रिकॉर्डिंग वारे चयो यार सही आहे, मां तूं चए थो सही आहे, जॾहिं मुंहिंजे हा खे लॻंदो पोइ मां मुतमिन थींदुमि। हलण मुंहिंजो मुक़दर आहे, उहो रब जे हथ में आहे, कोशिशि त पंहिंजो हुजे। तमामु बहितरीनु। हाणे दोस्तो ॾिसो त इहो गानो माना पहिरें शॉट में न थींदो आहे। हे असां आहियूं सोशल मीडिया वारा, मां माना रॉ हलंदो आहियां, पर तव्हां हिननि जो इहो सॉन्ग ॾिसो त ईअं पोइ ॾिसो महिनत केतिरी आहे। ईअं न आहे त सिर्फ़ु साईं ॻाए थो पियो, ॻाइण हिकु पंहिंजी जाइ ते, हुनजी रिकॉर्डिंग करणु, एडिटिंग करणु, सुर लॻण जो भाऊ ॿुधायो त इहो हिकिड़े ॾींहं जो ईअं सम्झो त तव्हां त 4-5 मिंट जो गानो सम्झो था पिया, पर ईअं सम्झो हिन जे पोइ 4-5 महीननि जी महिनत थी आहे। ईअं बसि उहो आहे। ऐं हुन सां गॾोगॾु था जीअं हाणे तव्हां उहो सॉन्ग अगरि जेको तव्हां चओ था कशिश आहे, उहो थोरो ॿुधायो हिन दोस्तनि। हिकिड़ी रही मिंट में तयारी की, और रात हिकिड़ी रही मिंट में तयारी की, तेरी कराई इंतज़ारी थी, बहुत सालन का वो वादवारी थी, और रात हिकिड़ी रही मिंट में तयारी की, और रात हिकिड़ी रही मिंट में तयारी की, ओ मसमिलो मुक दीदार जो तेरी प्यार तमामु बहितरीनु। अदा जॾहिं माशाल्लाह कंहिंजी का
आर्टिस्ट जेके आहिनि उनजो को गानो हिट थी वेंदो आहे या मुंहिंजी बि काका वीडियो हिट थी वेंदी आहे, ईअं सम्झो त ज़िमेदारी डबल थी वेंदी आहे। तव्हां माशाल्लाह हाणे ॾिसो न, हाणे भाउ तव्हांजो इहो सॉन्ग मिलियंस में माण्हू ॾिसनि था पिया, लखनि करोड़नि जी तादाद में जो आहे अगरि असां ओवरऑल ॾिसूं था, ठीकु आहे। उन खां पोइ उहो सम्झो त हिकिड़ो मार्क थी वेंदो आहे त भाउ पोयों गानो एतिरो टॉप जो आहे त अॻियों गानो हाणे इन खां बि टॉप ते वञे। त तव्हांजी माना अॻिते सॉन्ग्स वग़ैरह जी तयारी कीअं थी हले पई उन जे बारे में थोरो हाणे हिन जी तयारी तमामु हले थी। सही शायदि अॼुकल्ह उहे लफ़्ज़ तव्हांखे ॿुधायूं आहे पर सरफराज़ में ॿुधा शायदि बिल्कुलु। अॻे बिल्कुलु असांजा फनकार अहिड़ा आहिनि न, पंहिंजी महिनत न कंदा आहिनि, फनकार हुजनि या शाइर हुजनि, को लफ़्ज़ ॿुधूं बसि उनखे वरी अॻिते वधाए छॾंदा। जीअं असांजो गानो हलियो हुयो त ॿिए ॾींहं ते मज़र चांडे उते असां सिंधगी जो शो हुयो, सही असां गॾु हुयासीं, राति जो ऑडियो असां खणी वियासीं, रिलीज़ बि न थियो। पोइ असां साईं शाह साहिब दोस्त आहे, सही तमामु महिरबानी माण्हू आहे, ख़ालिद हुसैन शाह। सही पोइ उन जो सिंधगी जो शो हुयो, घणा ई फनकार हुया, जिनसार वारा सॼा ई हुया। उते जो साईं हलायो दिलनि छा कयो, उते लिखी वरितो पंहिंजे लेखे, हलंदो वञे पिया लिखंदा वञे पिया। असांजो बि हिते अची वियो, हुनजो बि अची वियो, पर हर जंहिंजो महिनत आहे ईअं तरह अॼु लिखी थो अॼु ॻाल्हि, उन में महिनत न थियो। असां जंहिंजो महिनत आहे उन महिनत जो फल उनखे मिलंदो। बेशक बहरहाल पोइ त असांजे दोस्तनि घणो उनखे ॻाल्हायो, मां चयो न ॻाल्हायो न, उनजी आदत हुयो, जंहिं माण्हू जो आदत हूंदो आहे उहो पंहिंजो आदत पूरो कयो हूंदो, तव्हां उनखे छॾे ॾियो, वरी ॿई धकड़े थल इहो करायो लफ़्ज़ ॿिया। पोइ वरी मूंॾे फ़ोन करे पियो, हाणे त मां लाइव करायां थो मिसाल, मूंॾे फ़ोन करे पियो दोस्तनि खे चवराए पियो त बाबा इन जो तव्हां असांखे माफ़ी ॾियो, तव्हां भटिया आहियो मुंहिंजा हिदा हुसैन जा शागिर्द हो। बाबा असां कुझु बि नथा चऊं, असां फ़क़ीर माण्हू आहियूं, फ़क़ीर वटि हूंदो ई सब्र आहे, असां सब्र वारा आहियूं। असांजो मुर्शिद बि इहो दर्स ॾींदो आहे, कोई बि कुझु करे वञे, बहरहाल असांखे कंहिं टाइम में असां प्रभु गोटिया जो धाड़े लॻंदो हुओ, गोलियूं हुयूं सिधियूं, बहरहाल ज़ाहिर बि बाद में थिया, पोइ बि मुर्शिद जो छॾे ॾियणु ईअं थियो। असांजो कमु सब्र सम्झो। साईं चवंदा आहिनि न रब राज़ी सब राज़ी, बिल्कुलु। तव्हांजो अगरि रब ते यकीन आहे त थी वेंदो आहे। ॿी मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां, अदा ओरिजिनल अथव। तव्हां हाणे इहा ॾिसो त तव्हां एतिरी मां सां मोहबत कंदा आहियो, प्यारु कंदा आहियो, माशाल्लाह काफ़ी दोस्त बि हिते आया आहिनि मूंसां मिलण जे लाइ, ऐं मां ख़ासि करे हली करे हिते आयो आहियां। मूंखे न आहे ख़बर त ॿिया बि अचनि पिया गाना यूट्यूब ते, जीअं तव्हां चयो हर को पंहिंजे आवाज़ में ठाहे थो सघे, को मसइलो न आहे, पर हिकु दफ़ो तव्हां जीअं दिलि सां महिनत करे इहो गानो ॻायो आहे न, इहा हर इंसान जी दिलि ताईं बि पहुचे। चाहे मर्द हुजनि, औरत हुजनि, ॿार हुजनि नंढा, उहे बि उन ताईं बि तव्हांजी इहा टोन, तव्हांजी इहो आवाज़ु जेको आहे माशाल्लाह छा त ॻाल्हि कजे, तमामु बहितरीनु। अलाह पाक तव्हांखे अञा वधाए, ठीकु आहे। असां जहिड़ा जेके ख़ाकसार आहिनि, असांजा दोस्त आहिनि, हर दम हर वक़्तु सिंधी टैलेंट हुजे, सिंधी आर्टिस्ट हुजे, ठीकु आहे, या पाकिस्तान जो को बि माण्हू हुजे, हुननि खे साईं अॻिते वधाइण लाइ पूरी दुनिया में असां फ्री ऑफ कॉस्ट सपोर्ट कंदा आहियूं। असां इहो था चाहियूं त तव्हां जीअं अल्हम्दुलिल्लाह साईं मुंहिंजी त स्टोरी वॾी आहे, मां जीअं अॼु अल्हम्दुलिल्लाह अमेरिका ताईं पहुचो आहियां न, या अलाह हिन टेंशन वारे दौर में सुकून जी ज़िंदगी गुज़ार, मां चाहियां थो ॿिया बि इंसान ईअं अॻिते वधनि। इन ई में तव्हां ॾे त तव्हांजी कयां त दोस्तनि खे ॿुधायां, ॾेखारियां त साईं तव्हां जेको इहे इमरान जमाली जो जेको इहो सॉन्ग ॿुधो था पिया, अॼु उन्हनि सां मां गॾु आहियां, तव्हां इन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में बि घुराए था सघो, तव्हां हिते अची करे प्रोग्राम बि करे था सघो। त हाणे साईं दिलि त नथी चए, पर आख़िर में मां तव्हांखे हुन गाने जी सॉन्ग जी रिक्वेस्ट कंदुमि, ठीकु आहे, तव्हां ॿुधायो। वाह 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 साईं, हे तव्हांजी माशाल्लाह जेका टोन आवाज़ आहे न साईं, हिन जी मां हिकु दफ़ो ॿीहर ईअं सम्झो त तव्हां वटि हली आहे, हिकिड़ी रिक्वेस्ट कंदुमि, थोरो तव्हां इहो ॿीहर ॻाइजो, मुंहिंजी दिलि चए थी मां हिन खे झूमे रहना।
दिलि ख़ुशि करे छॾियव ईअं सम्झो जेको सफ़र जो थक ई भॼी हलाए काॾे। वाह साईं वाह, तमामु बहितरीनु। ऐं साईं सिंगर इमरान जमाली वीडियो सॉन्ग्स यूट्यूब चैनल आहे भाऊ जो पंहिंजो ऑफिशियल, उनखे ज़रूरु लाइक कजो, फॉलो कजो, सब्सक्राइब कजो। ऐं भाऊ जो फेसबुक ते बि पेज आहे, मां हिन जो स्पेशली इमरान जमाली ते प्रोग्राम बि कंदुमि। हिन जे पेज ते जेतिरी थी सघंदी साईं असां पंहिंजी जेका बि ट्रैफिक आहे दुनिया जो तव्हां ॾे खणी ईंदासीं। वॾी महिरबानी, लख थोरा। हाणे दोस्तनि खां बि इजाज़त वठंदासीं। जिथे हुजो ख़ुशि हुजो, पंहिंजे ऐं प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। दुआनि में यादि, अलाह हाफ़िज़। हे बि बंदि।